माखे त हैदराबाद हिकिड़ो चेयरमैन पियो चए त मां 3000 नलका खाधा आहिनि। घणा तव्हां हमारा त चढ़ियल आहिनि भाया दो मां हैदराबाद जी ॻाल्हि थो कयां। मुंहिंजो खाधई त सही पोयां कढियई कीअं नलको आहे चई नलका थोरो ई खाधम पैसा खाता। भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है। तव्हां वरी बिस्कुट बि उन्हनि जा खाईंदा आहियो, चांहि बि उन्हनि जी पीअंदा, पापा बि उन्हनि जा खाईंदा, भींग बि उन्हनि जी कंदा, धांधली बि। तुम चलो हम आते हैं हराम जो 8 ॾींहं वरी कंदड़ नारो लड़े। 17 मौलवी तकीर करे विया आहिनि पर हिकिड़ो माण्हू न टुटो। घर ई नथा वञो, घर भला गोलीअ जो दुआ शुरू थी ने मोटर साइकिल करे खतरी गाड़ी करे जेतरी खल्क अॻियों आ ओतिरी। हिकिड़ी माइक मूंखे हेॾां रखी साईं खे सॼी ख़बर आहे। साईं खां पुछो जोण सबोर छाजो तव्हांखे साईं कुझु खारायो असांखे जेके काज़न वारी होता कते माल खाराया मच्छिया बाकरवा कस्टरा शुगर फ्री मुला बुख मरंदा मुला फाटी मरंदा मुझे लाता न्या माल पियो। लॉकडाउन में तव्हां हिकु दफ़ो बि मानी न पिया खाओ न, असां मुला 4 दफ़ा खाईंदासीं। कोडर कुल्हे ते तगारी मथे ते 5 रुपए जा चांवर 10 रुपए जी दाल। काॾे बॉबी जी क़बर तां पिणे सॼो साल मोकल ते हो 5 रुपए जा चांवर छो क़बर ते छटींदुमि झिरकियूं खाईंदियूं बाबो छुटन झिरकनि खाराइण सां पिणे छुटंदो जेको सॼी कंदरा जी भींग करे पोइ उठ को उठ पिणे ते वॾो